सियासी ऐं समाजी अॻवान एडवोकेट सैयद शफ़क़त अली शाह चयो आहे त लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक खे DGISI मुक़ररु करणु आर्मी चीफ जो बहितरीन फ़ैसिलो आहे। अहिड़े क़दम खे भलीकार कंदे चयो आहे त इंटरनल सर्विसिज इंटेलिजेंस ISI जी मुल्की सलामती ऐं क़ुर्बानीनि जे किरदार खे विसारे नथो सघिजे। पंहिंजे जारी कयल बयान में ISI जे नएं डायरेक्टर जनरल लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक जी मुक़ररी जी आजियां कई ऐं मादरे वतन जे दिफ़ा खे मज़बूत करण लाइ ISI जे ऑफिसरनि ऐं जवाननि जे किरदार खे साराहींदे एडवोकेट सैयद शफ़क़त अली शाह चयो त क़ौमी सलामती इस्तेहकाम ऐं ख़ुशहालीअ लाइ ISI जी कोशिशुनि ऐं क़ुर्बानीनि खे विसारे नथो सघिजे। जॾहिं त इंटरनल सर्विस इंटेलिजेंस ISI मोहम्मद आसिम मलिक जो डायरेक्टर जनरल मुक़ररु थियणु आर्मी चीफ जो बहितरीन फ़ैसिलो आहे। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक तमामु घणो तजुर्बेकार ऐं महारत रखंदड़ आहे। DGISI लेफ्टिनेंट जनरल आसिम मलिक 30 सेप्टेंबर ते पंहिंजो उहिदो संभालींदो। नई ज़िम्मेवारी जेका मुल्क लाइ हिकु बहितरीन मिसाल हूंदी। लेफ्टिनेंट जनरल आसिम मलिक हिन वक़्तु GHQ में एडजुटेंट जनरल जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। इन खां अॻु हुन बलूचिस्तान में इन्फेंट्री डिवीज़न ऐं वज़ीरिस्तान में इन्फेंट्री ब्रिगेड जे कमांड कई हुई। चीफ इंस्ट्रक्टर NDU ऐं इंस्ट्रक्टर कमांड एंड स्टाफ कॉलेज कोयटा खे बि रही चुको आहे। रॉयल कॉलेज ऑफ डिफेंस स्टडीज़ जो ग्रेजुएट पिणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची